खबर सिलसिला जारी है। बिठा खबरनाल में शाह लतीफ प्रेस क्लब बिठा में कोठार आल पार्टी कॉन्फ्रेंस में मुख्तलिफ सियासी समाजी धुरियुनि जा अॻवान ऐं साफ़िन शिरकत कई। आल पार्टी कॉन्फ्रेंस में गडियल तौर ते फ़ैसिलो कयो वियो त मटियाला ज़िले खे करप्शन ऐं तबाही खां बचाइण लाइ हाणे जदोजहद जी ज़रूरत आहे, जंहिं लाइ कमेटियूं जोड़ियूं अवामी राब्ता मुहिम हलाई वेंदी ऐं सरकारी इदारनि में थींदड़ करप्शन जे रोकथाम लाइ अदालती दर खड़कायो वेंदो, जंहिं जी शुरूआती जल्द डिप्टी कमिश्नर मटियाला जे ऑफिस में वफ़द जी सूरत में पहुची याददाश्तनामो जमा कराइण बाद कयो वेंदो। अॻवाननि जो चवणु हो त मटियाला ज़िले खे करप्शन उॾोई जीअं खाई चुकी आहे। सभिनी सरकारी खातनि में कामोरा चूंडियल नुमाइंदनि सां मिली भगत करे करप्शन करे रहिया आहिनि। तरक़ियाती स्कीमूं अधूरियूं पयल आहिनि। मटियाला ज़िले खे बचाइण लाइ भरपूर जदोजहद कई वेंदी। इन मौक़े ते सोशल कमेटी, सियासी कमेटी ऐं लीगल कमेटियूं जोड़ी वयूं, जिन में सियासी समाजी अॻवान खे शामिल कंदे ज़िम्मेवारियूं पिणु सौंपियूं वयूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।